नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे घोटकी का ख़बर ॾींदारूं त कश्मीर जे ॻोठ शादो खान समय जो वासी नौजवान इमाम बख्श समय जो ऐं ॻोठ मियांवाल समय जो वासी नौजवान नारी नसीमा धी जान मोहम्मद समय जो प्रेस क्लब घोटकी पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाइंदे चयो त हिननि 4 ॾींहं अॻु घोटकी जी अदालत में रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। शादी खां पोइ नारी जा वारिस जान जा दुश्मन बणिजी विया। नौजवान जे वारसनि खे ऐं जोड़े खे कूड़नि केसनि में फासाइण चाहिनि था। जोड़े दाइंदे चयो त कश्मीर पुलिस बि इन्हनि जे वंगार भरण लाइ खदशो आहे त पुलिस कूड़ो केस दाख़िल करे फासाए वेंदो। जोड़ो दाइंदे चयो त असांखे नारी जे वारसनि जान मोहम्मद समय जो, खैर मोहम्मद समय जो, बशीर समय जो, इकबाल समय जो, हारून समय जो ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे। हिननि वस वारनि आला इख्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।